नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त सन में ज़फ़र शाह पारां मल्हा बिरादरी जूं क़बरूं मसमार करण ऐं मुलव जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ अयाज़ लतीफ़ मल्हा, शमीर मल्हा, आसिम मल्हा समेत सियासी समाजी अॻुवान पारां सख़्त एहतजाज कयो वियो। हिन मौक़े ते अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ख़ैबर शहर में सन में जेको हिन मल्हा बिरादर सां ज़ुल्म कयो वियो आहे, जेके क़बरनि में लाश कढी उन्हनि खे उछलायो आहे। ज़फ़र शाह असां सिंध आई जी खे ऐं DIG हैदराबाद खे ऐं मुराद अली शाह साहब खे जिन खे अपील था कयूं त बराए महिरबानी हिन खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। अॻे लाइ गिरफ़्तार न कयो वेंदो त सॼी सिंध जा मल्हा बिरादर जेकी बि आहिनि उहे सभु रोडनि ते निकिरंदा ऐं इन मल्हा जेको सैयद जे ख़िलाफ़ु उथंदा। इन खां बहितर आहे त IG सिंध खे, DIG साहब खे ऐं वज़ीर आला सिंध साहब खे अर्ज़ु थो करियां त बराए महिरबानी हिन खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो, जीअं त मल्हा जेको दिल आज़ारी थी आहे उहा पंहिंजे सां जे नाम ते जेको दॿो आहे, सैयद जे नाम ते दॿो आहे, जेको हूंदो आहे निशान हूंदो आहे, कारो दॿो अचे कपिड़े ते थींदो आहे। सैयद ज़ात अछो कपिड़ो आहे, साफ़ सुथरो, पर इहो ज़फ़र शाह कारो निशान आहे। मुंहिंजी सिंध हुकूमत खे बि इहा गुज़ारिश आहे, सैयद मुराद अली शाह खे ॿुधंदो त कोन्हे। मुराद अली शाह कननि में कपा पियल हंसि, गूंगो पाए ॿोड़ो पाए, छो जो उन जी असां जेसि ताईं ॿुधो आहे त मुराद अली शाह जी ई विच में आयो आहे, सैयद हिन जी सैयद इतिहाद विच में आयो आहे। मुंहिंजी ॿियनि सैयद इतिहाद वारनि खे बि गुज़ारिश आहे, साईं हीअ मल्हा क़ौम क़दीमी क़ौम आहे, हीअ सिंध जा वारसनि, सिंध जा मालिकनि, अमीरुल बहरनि। घटि में घटि पंहिंजी किनी ॿांह किनी आंगुर में वॾे पैर कढो, न त हीअ एहतजाजनि सुभाणे हीअ एहतजाज जा सिलसिला वधंदा। हीअ माण्हू कुझु बि करे सघनि था, कुझु बि थी सघे थो। अफ़सोसनाक वाक़ियो आहे, इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो आहे। हिकिड़ो 12-13 क़बरुनि मां जेका पुराणी क़बरुनि मां लाश कढी उन्हनि खे जेको आहे तो दरिया में लोड़ियो वियो आहे। इहो जेको तो किरियल हरकत आहे। उन खां पोइ उनजो जेको आहे तो असांजा जेके मल्हा बिरादरी आहे, वकील आहिनि, एडवोकेट आहिनि, उन्हनि उन ते केस दाख़िल कयो, FIR कराई। पोइ विच में कुझु माण्हू अची पिया, उन्हनि जो असीं थधो था बशकायूं ऐं माफ़ी वठंदासीं पूरी मल्हा क़ौम खां, जेका सिंध में मल्हा हुकूमती रहे। पर हू जेको आहे इहो बहानो करे ॿिए ॾींहुं वञी ज़मानत कराई। असांजो इहो मुतालबो आहे त हीअ इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो आहे, किरियल हरकत कई आहे। हीअ सैयद न आहे, यज़ीदी किरदारु आहे। हिन वॾो हिकिड़ो जुर्म कयो आहे, हिन खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। हिन जी ज़मानत जेका आहे त रद्द कई वञे। हाई कोर्ट था करियूं सुप्रीम कोर्ट खे त हिन जी ज़मानत जेका आहे तो रद्द कनि, हिनखे जेको आहे तो जेल जे हवाले कनि ऐं सख़्त खां सख़्त आहे। हुकूमत में उहे वेठल आहिनि, वज़ीर आला आहे, कंहिंजी न कंहिंजी हिनखे पुठि भराई आहे, तॾहिं त अञा ताईं गिरफ़्तार ॿियो को हुजे आहे माण्हू, को आम माण्हू ईअं करे आहे त हिते तव्हांखे यादि हूंदो मनु भील हिकिड़ो भील हो त उन्हनि सां मल्हा बिरादरी गॾु हुई, उन जो जेको तो जवाबदार गिरफ़्तार थियो। पर असांखे अफ़सोस था चवणो थो पए त को बि क़ौम परस्त अॼु ॾींहं ताईं के छलो बयान बि कोन ॾिनो आहे। असांजी ॾाढी दिलि खे माना जेको आहे तो इज़ा थो अचे त असां सिंधे क़ौम परस्तनि सां हर मसइले हर इशू ते गॾु मल्हा हुकूमत बीहंदी आहे। सॼी सिंधी रुगो ख़ैबर जी न, पूरी सिंधी मल्हा बिरादरी कंहिं न कंहिं पार्टीअ सां गॾु हूंदी आहे, क़ौम परस्तनि सां, पीपल्स पार्टीअ सां, कंहिं फंक्शनल लीग सां। पर अॼु ॾींहं ताईं सिर्फ़ु हिकिड़ो जेको MPA आहे सांगड़ जो जेको ग़ैर मुस्लिम आहे, जंहिं असेंबलीअ में ॻाल्हायो आहे, ॿिए अॼु ॾींहं ताईं न कंहिं क़ौम परस्त ॻाल्हायो आहे। इन जो तमामु असांखे अफ़सोस आहे। डॉक्टर कादिर मक्सी आहे या लतीफ़ अली जो आहे, रियाज़ चांद जो त उनजो चिमचो थी वियो, उन ते त का बि मयार कान्हे। बाक़ी हिननि ते त असांखे वॾो अफ़सोस आहे त मनु भील ते ॻाल्हाईंदा, 13 मल्हानि जा लाश निकिरंदा त कंहिंखे बि ॻाल्हि। पहिरीं जेको सनम वाक़ियो थियो, ज़फ़र शाह जेको सनाई आहे, जेको सन जो रहवासी आहे, उन 12 या 13 क़बरुनि मां जेके लाश कढी ऐं जेके हिकिड़ी क़बर में फिटो कया आहिनि, जॾहिं असां भरपूर लफ़्ज़नि में पहिरियां मज़मत कई हुई ऐं असां हुन ते FIR कराई हुई। उन खां पोइ को वाथो अची हुन जी वंगार वेही करे हुन जी ज़मानत कराई वई आहे। असांजो मुतालबो इहो आहे त हुनखे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे हुनखे सज़ा ॾिनी वञे। हुन हिकिड़े मल्हा न ॿिनि न बल्कि पूरी सिंध जे मल्हा छा पर पूरी पाकिस्तान जे मल्हा बिरादरी दिल आज़ारी कई आहे, जंहिंजी असां भरपूर लफ़्ज़नि में मज़मत था करियूं ऐं असां मुतालबो था करियूं त हुननि खे सज़ा ॾिनी वञे।
माण्हुनि जी या कंहिं हुते ॻोठा वॾेरा जेके आहिनि या कंहिं सियासी माण्हू आहिनि जेके उन सपोर्ट करे रहिया आहिनि ऐं उन राति हिकिड़ी राति में ई भॼी वियो वरी माना वापसी न आयो आहे जीअं कराची भॼी वियो आहे अञा ताईं वापसी कोन कोन्हे गिरफ़्तारी थी को माण्हू आयो जंहिंजो नालो रियाज़ चांद जो मूंखे ख़्याल ॿुधण में पियो अचे उन चयो त आउं काफ़ी कुझु टाइम खां पोइ जेको माना तव्हांजो फ़ैसिलो कंदो त असां वहिंवार फ़ैसिलो थींदो तव्हांजो उन खां पोइ हू न आयो आहे वरी लिकम उन जी ज़मानत कराई कंहिं ॻाल्हि जी हिन जी ख़बर कान्हे का त कंहिं माफ़ी वरिती आहे कोन वरिती आहे बहरहाल माफ़ी वठण सां हुननि जी क़बरनि जो अज़ाब त कोन घटि कोन हुननि त वॾी बेहुरमती कई आहे जेका माना पूरी इंसानियत नाते जेका हुन दिलि दुखाई आहे रुगो मलाह जी कोन्हे बल्कि पूरी इंसानियत ई दिलि दुखायल आहे मुतालबो इहो आहे त जेके बि आला अख़्तियार आहिनि असां हुन खां इहो ई मुतालबो कंदासीं त ज़फ़र शाह कुते खे गिरफ़्तार करे ऐं अदालत जे कटकड़े में बीहारे करे हुन खां हिसाब किताब वरितो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।